बुकेरा शरीफ में ख़बर ईंदा हलो त आपाशी खाते जे SDO पारां सरफराज वाह जे वाराबंदी बाद ईदूं थी वयूं, जॾहिं त वाराबंदी के 1 महीनो गुज़रण बावजूद सरफराज वाह में पानी न पहुतो, जंहिं करे सरफराज वाह किसाना टू शाख चाकर शाख ऐं ज़बर शाख जा आबादगारनि जा 2 हथ मथे ते अची विया। पानी जी बंदिश सबबि नए हलंदड़ कणक जे फसल खे कापारी धक रसियो आहे, जॾहिं त टमाटो सिरे समेत ॿियनि फसलुनि खे पिण काफ़ी नुक़सान पहुतो आहे। जॾहिं त आपाशी खाते जे SDO कामोरन पारां सरफराज वाह जी वाराबंदी दौरान वाह जी बंदन जी मिट्टी ठेकेदारनि खे विकिरो कई वई आहे। सरफराज वाह जा बंदन कचा हुजण करे बरसातुनि दौरान वाह खे मुख़्तलिफ़ हंधनि तां घारा लॻण जा ख़दशा पिण वधी विया आहिनि। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।